अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां हिकिड़ी बेबी क्विल्ट शेयर कयां थी। ये बेबी क्विल्ट मैंने बनाई है, इसको मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। और इसमें ये अलग प्रिंट था और ये दो जो है अलग है। ये हिकिड़ी पूरी चादर जो पीस हो जेको मूंखे कट पीस में मिलियो, ही ॿ अलॻि अलॻि प्रिंट हुआ। ऐं मज़े जी ॻाल्हि त हिन खे रेड चेक पातल आहे, ग्रीन चेक पातल आहे, ऐं मां वटि ही रेड ऐं ग्रीन चेक हुयो त मूं हुन जो डिज़ाइन ईअं ठाहियो त हिकिड़ो जेको पीस आहे उहो मां प्रिंट मां खयो ऐं हिकिड़ो पीस चेक वारे मां पैच वर्क जो ठाहियो आहे। एक जो इनके कपड़े हैं उससे मिलते जुलते ये दोनों प्रिंट्स मेरे पास थे, तो मैंने जो है एक एक जो पैच है बड़ा वो ये कार्टून वाला डिज़ाइन लिया, टेडी बियर्स वाला, और एक एक पैच जो है वो पैच वर्क का मैंने इन दो कलर्स में बनाया। अच्छा, इसमें येलो भी है, तो इस सारे में मैंने ये येलो कलर के बोज लगाए हैं। ये नंढा नंढा बो ठाहे हिन येलो सां मां हिनखे बैलेंस कयो आहे। तव्हां ॾिसंदव हिन जे पूरी क्विल्ट में हर क्रॉस ते तव्हांखे हिकिड़ो बो नज़र ईंदो। ये सभु नंढा नंढा बो ठाहे मूं हिन सां आया आहिनि। ऐं वरी जेको हिन में ब्लू कलर आहे उनखे बैलेंस करण जे लाइ मूं हीअ पाइपिंग जेका आहे हिन में ब्लू कलर जी लॻाई है। तो ब्लू को मैंने पाइपिंग से बैलेंस किया है और येलो को मैंने बोज से बैलेंस किया है। रेड और ग्रीन को मैंने ये दोनों जो है पैचेस लगा के इसको कंप्लीट किया है। अच्छा, मैं हमेशा जो है ये ऊपर की लेयर बनाती हूँ डिज़ाइन वाली, और इसका जो अस्तर है ये मैं बाज़ार से लगवाती हूँ। ठीक है, इनमें अंदर पॉलिएस्टर फिलिंग है, पॉलिएस्टर की शीट है इसमें फिलिंग, और ये अस्तर जो है ये बाज़ार से लगवाती हूँ मैं हमेशा मार्केट से। उसी दुकान से मुझे कपड़ा भी मिल जाता है, पाइपिंग का कपड़ा सिलेक्ट करके, और पॉलिएस्टर शीट जिस थिकनेस की जिस मोटाई की हमें चाहिए वो मिल जाती है। ही मूं हैदराबाद में सिबराई ऐं उन्हनि साॻियनि ई दुकाननि तां, चादरनि जी दुकाननि तां ही कपिड़ो बि मिली वेंदो आहे। पाइपिंग जेका तव्हां हुननि खे चओ ऐं पॉलिएस्टर जी शीट जेतिरी थुल्ही तव्हां चओ ओतिरी तव्हांखे ॾींदा आहिनि। इन सां गॾु ई हिकिड़ो नंढिड़ो मैचिंग कुशन आहे। हिन जे ॿिन्ही पासे ही डिज़ाइन आहिनि ऐं उनखे बि मां चइनी कुंडनि ते बोज़ बि हया आहिनि। ऐं ॿिनि पासनि जे लाइ मूं जेको रेड पटी खई आहे, ॿिनि पासनि जी मूं जेका आहे ग्रीन पटी खई आहे बैलेंस करण जे लाइ। त मूंखे उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजो सेट वणियो हूंदो। ऐं ही सेट जेको आहे मुंहिंजी पोटीअ जो बर्थडे गिफ्ट आहे। मेरी जो पोती है मार्च में उसका बर्थडे होता है, तो ये मैंने उसके लिए बनाया है कि ये 3 से 5 साल तक बच्चे के लिए साइज़ के हिसाब से काफ़ी है। तो ये तव्हां ॾिसो 3 खां 5 सालनि जे ॿार जे लाइ हीअ क्विल्ट काफ़ी आहे। ऐं हिन जो जेको तव्हां ॾिसंदव ही बॉर्डर बि इहो बि मूं उन्हनि साॻियनि ई रंगनि जो जेको हिन मां ई प्रिंट मां ई कटे करे हयो आहे। हीअ हुनजो बर्थडे गिफ्ट आहे। त हाणे मां हुनजी सालगिरह ते हुनखे ॾियण वारी आहियां। मार्च में हमेशह हुनजी बर्थडे हूंदी आहे। ऐं मूंखे तव्हां ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे कीअं लॻी, कलर्स तव्हांखे कीअं लॻा, ऐं हीअ मुंहिंजो आइडिया कीअं लॻियो त जीअं मां रंगनि खे हिन में बैलेंस कयो आहे। तो मुझे उम्मीद है आपको मेरी ये वीडियो, ये आइडिया अच्छा लगा होगा जो मैंने आपके साथ शेयर किया है। और ये बहुत जल्दी बन जाती है क्योंकि ये तो एक पूरा बड़ा सा प्रिंट का पीस है, इसमें भी 4 पीसेस जो है वो मैंने बड़े से लगाए हैं। बाकी ज़्यादातर मेहनत जो है मुझे ये इन बोज़ को बनाने में लगी है। और ये छोटा सा कुशन है, ये वॉशेबल है, इसके अंदर भी जो है पॉलिएस्टर की फिलिंग है, तो ये पूरा का पूरा आराम से मशीन में धुल सकता है। तो ही हिन जे अंदरां पॉलिएस्टर जी फिलिंग थियल आहे, हुन में क्विल्ट में जेको शीट पियल आहे, ऐं हिन में जेका आहे कुशन ऐं विहाणनि में जेका भरिनि था पॉलिएस्टर उहा विधी आहे। ऐं घणी महिनत जेका मूंखे लॻी हिननि जा बोज़ ठाहिण में लॻी, उन में इलाही मूंखे टाइम लॻी वियो। ऐं उनजो पर नतीजो तव्हां ॾिसो था केॾो ख़ूबसूरत आहे, केॾी सुहिणी थी लॻे, ऐं हिकिड़ी पाइदार शइ आहे, हिकिड़ो सुठो गिफ्ट आहे। बार बार धोइबी तॾहिं भी ये काफ़ी अरसों हली वेंदी। तो अगर आपको ये वीडियो अच्छी लगी हो तो आप इसको लाइक करें, कमेंट करें, शेयर करें, मेरा चैनल सब्सक्राइब करें। और मुस्तकबिल में भी ज़िंदगी रही तो मैं आप लोगों के साथ बहुत कुछ शेयर करने वाली हूँ इंशाअल्लाह। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोली सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगी जो क़दुरु कयो, ख़ुशि रहो, आबाद रहो। वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां कंहिं सुठे आइडिया सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहिद।